जी जोत जगाइण सां चवंदा आहिनि उहा तकलीफ़ जेको आहे दूर थी वेंदी आहे। अचो पाण खे बि हिते मौक़ो मिलियो आहे, ही जेको चालीहो हले पियो हिते बि रोज़ जेको आहे झूलण जी जोत जगे थी। ऐं मां सच में चवंदुसि त सच में क़ाबिल तारीफ़ आहे ही जेकी शेवादारी बेस्ती रोज़ एॾी महिनत करे पंहिंजो समय कढी करे झूलण जो जेको आहे एॾो सुठो आयोजन कनि था। हिकिड़ी ज़ोरदार उन्हनि जे लाइ ताड़ियूं ॾियां। वाह वाह। अचो सभु मिली करे ओ भगतन जमदी सजड़ा झूलेलाल आयो आ, लाल आयो आ, झूलेलाल आयो आ, भगतन जमदी सजड़ा झूलेलाल आयो आ, भगतन जमदी सजड़ा झूलेलाल आयो आ।
आयो आ झूलेलाल आयो आ, लाल आयो आ झूले, ओ लाल आयो आ झूलेलाल आयो आ। चालीहे साहिब जूं सबके वाधायूं, ये तो सभिनी खे चवणी आहे। जेको जेको बि रोज़ हिते अचे थो अची करे झूलण जो दर्शन करे थो, मिठी मिठी ताड़ी वॼाए करे, मिठी मिठी ताड़ियूं तव्हांजूं वॼंदियूं रहनि। वाह वाह, सभिनी खे मिली करे गॾिजी जी भाई हुकुम सां गॾु चवणी आहे। चालीहे साहिब जूं लख लख वाधायूं, आखा वधीक आवाज़ मुंहिंजो आहे, आया कोन्हे? तव्हां केॾा ॼणा वेठा आहियो? तव्हां ॾिसो शुक्राना मुंहिंजे हुन झूलण जा जो अहिड़े माहौल में पाण खे चालीहो घर जो मौक़ो मिलियो आहे। न त सभिनी जॻहियुनि ते कार्यक्रम बंदि अथव, अञा ताईं गाइडलाइन कोन आई आहे, पर पाण खे जेका करण जो हुते मौक़ो मिलियो आहे त सम्झो पाण भाग्यशाली आहियूं जो झूलण जो मौक़ो पाण खे मिलियो आहे चालीहे जो। सभु मिली करे मिठी मिठी ताड़ी वॼाए करे चालीहे साहिब जूं लख लख वाधायूं, वाधायूं कंहिंखे ॾिबियूं आहिनि? जेको मुखी हूंदो आहे, मुखीदार अॻियां अॻियां वेही अची वञो। चालीहो हले पियो भई वाधायूं कंहिंखे न वाधायूं ॾींदा, घर वञी त जेको घर जो वॾो मर्द आहे हुनखे ॾींदा आहियूं वाधायूं। हा, हिते असांजो भाई मुखी साहिब धनराज सभु जेको आहे हुनखे वाधायूं ॾियो, ऐं ॿियूं वाधायूं ॾियो बाबे साहिब खे, असांजे पहिरियों लेखराज में लॻे सभु मिली करे वाधायूं ॾियणियूं आहिनि न। वाधायूं जेकॾहिं केरु वाधायूं न चवंदो त मां सम्झंदुसि फाथायूं को फाथाइण वारो कमु जो कोन्हे हिते। ही झूलण जो द्वार आहे, सभु मिली करे चालीहे साहिब जूं लख लख वाधायूं। हाणे ही बि तव्हांखे ॾींदा वाधायूं, केरु न ॾींदो छा चइबो आहे तव्हांखे वाधायूं। हाणे तव्हां न चइजो, खाली ही ॿई ॼणा असांजो लेखराज मल धंधा चवंदो खाली चालीहे साहिब जूं लख लख वाधायूं। हिन जो ॾाढो क्यास थो पएव छो भाई मां माटेल थोड़ी आहियां। हा, सभु मिली करे तो चालीहे साहिब जूं लख लख तव्हांजे लाइ हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि अथव, हिन तुक में आयो आहे। जेको न वाधायूं ॾींदो ऐं जेको रोज़ चालीहे ते ईंदो उनजे लाइ कविअ ॾाढी सुंदर पंक्ति जेको आहे लिखी आहे हिन में, ओ चालीहे साहिब जूं लख लख वाधायूं, ओ खाईंदा माल मिठायूं। 12 महीने जी तो गारंटी मुंहिंजी अथव, 12 महीने जी गारंटी मुंहिंजी अथव ॿिए 40 ताईं। जेको न रोज़ अची करे झूलण जी जोत जगाईंदो आहे ऐं जेको रोज़ अची करे अखो पाईंदो आहे, अखे जो मतिलबु ई थींदो आहे
ख़ुशियूं ऐं ख़ैर। तंहिंजे करे 12 महीने जी गारंटी त जेको आहे मुंहिंजी अथव, त जेको आहे सदाई जेको बि झूलण जे दर ते अची करे प्रेम सां जोत जगाईंदो, जोत जो दर्शन कंदो। 40 साहिब लख